आउं चाहींदुसि त जीअं पैगाम जो नालो आहे रमज़ान जी फ़ज़ीलत, ईअं ई आउं चाहींदुसि त पाण डिस्कशन बि ॻाल्हि ॿोल्हि जी शुरूआति बि रमज़ान जी फ़ज़ीलत सां ई शुरू करियूं। छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त रमज़ानुल मुबारक जूं रहमतूं, बरकतूं, वुसअतूं हलनि पियूं, घड़ियूं हलनि पियूं रहमतुनि वारियूं। अव्हां खे ऐं आवाज़ टीवी जी पूरी टीम, असांजा जेकी मैनेजर साहिब आहिनि, फैसल भाई, डायरेक्टर साहिब आहिनि, ऐं पूरी टीम, पूरी उम्मत मुस्लिमा खे रमज़ानुल मुबारक जूं मुबारकूं हुजनि। ऐं जीअं अव्हां चयो त रमज़ान जी फ़ज़ीलत रब तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में ॿुधाई आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अहादीस मुबारका में रमज़ान जी फ़ज़ीलत आहे। ऐं रमज़ान उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे जंहिं महीने जो नालो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में बयानु फ़रमायो आहे। ॿिए कंहिं बि महीने जो ज़िक्र नाले सां क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में मौजूदु कोन्हे को। रमज़ानुल मुबारक उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे जंहिंजो नालो क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में आहे। हज़रत सैयदना सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत कनि था त जॾहिं रमज़ानुल मुबारक अञा आयो कोन हुयो, कुझु ॾींहं पिया हुआ, त हज़रत नबी अकरम नूर मुजस्सिम शफ़ी उम्मम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा किराम अलैहिमुर रिदवान खे ख़ुतबो इरशाद फ़रमायो। ऐं ख़ुतबो इरशाद फ़रमाईंदे फ़रमायो, अव्हां खे ख़बर आहे त अव्हां ॾांहुं कहिड़ो महीनो अची रहियो आहे। यानी रमज़ान जो शान, मक़ाम, मर्तबो, फ़ज़ीलत हिन हदीस पाक मां अंदाज़ो लगाए सघिजे थो त नबियनि जा सरदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सहाबा किराम अलैहिमुर रिदवान खे ख़ुतबो इरशाद फ़रमाए रहिया आहिनि ऐं फ़रमाए रहिया आहिनि, अव्हां खे ख़बर आहे कहिड़ो माह मुक़द्दस महीनो अची रहियो आहे। ऐं सहाबा किराम अलैहिमुर रिदवान खे ख़बर हूंदे बि अर्ज़ कंदा हुआ, मामूल हूंदो सहाबा किराम जो, त अल्लाह ऐं उन जो रसूल बहितर ॼाणनि था। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फ़रमायो त अव्हां वटि अल्लाह जो महिमान महीनो रमज़ान मुबारक अची रहियो आहे, जंहिं रमज़ानुल मुबारक जा रोज़ा अव्हां ते फ़र्ज़ कया विया आहिनि ऐं रमज़ानुल मुबारक जो क़याम सुन्नत आहे। ऐं नबी पाक साहिब उलाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन ख़ुतबे में इरशाद फ़रमायो त रमज़ान में नफ़िल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि ॾिनो वेंदो आहे ऐं फ़र्ज़ जो सवाब 70 भेरा वधीक ॾिनो वेंदो आहे। यानी जेकॾहिं कोई बानो नफ़िल पढ़ंदो आहे त उनखे सवाब नफ़िल जो आम ॾिहाड़नि में नफ़िल जो सवाब मिलंदो आहे, पर रमज़ानुल मुबारक में उनखे नफ़िल जो सवाब फ़र्ज़ जे बराबरि मिलंदो आहे। ऐं जेकॾहिं कोई फ़र्ज़ अदा कंदो आहे त उनखे 70 फ़र्ज़ अदा करण जो सवाब मिलंदो आहे। ऐं नबी पाक साहिब उलाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फ़रमायो त हिन रमज़ानुल मुबारक में रब तबारक व तआला जा फ़रिश्ता मुंहिंजी उम्मत जे लाइ मग़फ़िरत व बख़्शिश जी दुआ घुरंदा आहिनि। ऐं रमज़ानुल मुबारक जी फ़ज़ीलत खे बयानु कंदे हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु रवायत कनि था त नबी पाक साहिब उलाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो त ही उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे रमज़ानुल मुबारक जो, जंहिं हिन रमज़ानुल मुबारक में 5 अहिड़ियूं चीज़ूं रब तबारक व तआला मुंहिंजी उम्मत खे ॾिनियूं आहिनि जेकी अॻियुनि उम्मतुनि खे न हुयूं। हिकु त आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फ़रमायो त जॾहिं रमज़ानुल मुबारक जी राति यानी पहिरीं चंड जी राति हूंदी आहे, चंड बीहंदो आहे, त उन राति रब तबारक व तआला मुंहिंजी उम्मत जे तरफ़ रहमत जी निगाह सां ॾिसंदो आहे ऐं जंहिंजे तरफ़ रब रहमत जी नज़र करे त उनखे जहन्नम जी बाहि बि साड़े नथी सघे। ऐं ॿियो आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फ़रमायो त जॾहिं रोज़ेदार रोज़ो रखंदो आहे ऐं इफ़्तार जो वक़्तु हूंदो आहे, इफ़्तार जे वक़्तु उञ ऐं बुख हुजण जे करे उन जे वात मां जेका बूइ हूंदी आहे उहा बूइ रब तबारक व तआला जे नज़दीक मुश्क अंबर खां बि वधीक पसंदीदा आहे। ऐं टियों रमज़ानुल मुबारक जी ॾिहाड़नि जी फ़ज़ीलत ॾिसो, रमज़ानुल मुबारक जे रहमतुनि जी बरकतुनि जी फ़ज़ीलत ॾिसो। टियों आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त हिन रमज़ानुल मुबारक में रब तबारक व तआला जा मासूम ऐं पाक फ़रिश्ता मुंहिंजी उम्मत जे मग़फ़िरत व बख़्शिश जे लाइ दुआ
दुआ घुरंदा आहिनि। ऐं चोथों आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रब तबारक व तआला जन्नत खे हुकुम ॾींदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ सिंगार जी वञ, मुज़य्यन बणिजी वञ,